अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मैरिज किचन। फ्रेंड्स, अॼु असां मैरिज किचन में तव्हांजे लाइ तमामु आसान ऐं मज़ेदार आलू जे बंद कबाब जी रेसिपी खणी आया आहियूं। ही आलू बंद कबाब ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियों हिकु प्याले में असां वटि हिते आहे अधु किलो जे क़रीब उॿरियल आलू ऐं आलू खे असां मैश कयूं था। ऐं हाणे विझूं था कटियल बसर। हिकु अदद नंढी साइज़ जो बसर खणी असां कटे छॾियो आहे। फूदन जा पत्ता विझूं था 1 टेबल स्पून। सावा धाणा विझूं था 2 टेबल स्पून। कटियल सावा मिर्च आहिनि तक़रीबन 3 खां 4 अदद। ब्रेड क्रम्स आहिनि 4 टेबल स्पून। सुका धाणनि जो पाउडर आहे 2 टेबल स्पून। वाइट पेपर पाउडर आहे 1 टीस्पून। जीरो आहे 1 टीस्पून। खटाई पाउडर आहे 1 टीस्पून। कुटियल ॻाढ़ा मिर्च आहिनि 1 टीस्पून। ॻाढ़नि मिर्चनि जो पाउडर विझूं था 1 टीस्पून। ऐं लूण सां विझूं था तक़रीबन 1 टीस्पून जे बराबरि। तव्हां चाहियो त पंहिंजे पसंदि जे मुताबिक़ घटि या वधि करे सघो था। हेड विझूं था अधु टीस्पून। थूम जो पेस्ट आहे 1 टीस्पून। ऐं हाणे सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स कयूं था। सभिनी शयुनि खे चङी तरह सां मिक्स करे छॾियो आहे। हाणे असां पंहिंजे हथनि ते थोरो पाणी हयो आहे ऐं आलू जा कबाब ठाहियूं था। आलू जा सभई कबाब तयार करण खां पोइ हाणे असां हिकु फ्राइंग पैन में तक़रीबन 2 खां 3 टेबल स्पून जे क़रीब तेल विधो आहे। ऐं हिते असां वटि आहे बीटन एग। ऐं बीट थियल एग में असां कबाब डिप करे हाणे तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते कबाब जी ॿिन्ही साइड्स खे फ्राई कंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ कबाब जे ॿिन्ही साइड्स खे विचोली बाहि ते फ्राई करे छॾियो आहे। हाणे असां फ्राइंग पैन में थोरो वधीक तेल विझंदासीं ऐं असां वटि हिते मौजूदु आहिनि 2 अदद ब्रेड बंस जी ॿिन्ही साइड्स खे असां थोरी देरि जे लाइ सेकींदासीं। बंस जी ॿिन्ही साइड्स खे सेके छॾियो आहे। हाणे असां वटि हिते आहे मायोनीज़, टमेटो केचप ऐं साई चटनी। हाणे असां बंस जे हेठां वारे हिसनि ते मायोनीज़ स्प्रेड कयूं था। बंस जे ॿिन्ही पीसिस ते मायोनीज़ स्प्रेड करण खां पोइ हाणे असां आलू जे कबाब रखूं था ऐं मथां विझूं था साई चटनी। उन खां पोइ विझूं था 1 टमाटे जो स्लाइस ऐं हाणे विझूं था खीरे जा स्लाइसिस। इन खां पोइ हाणे असां कुझु बसर जा स्लाइसिस विझूं था ऐं मथां रखूं था लेटस लीव्स। बन जे मथे वारे हिसनि खे टमेटो केचप हणूं था ऐं हाणे ॿिन्ही बंस खे कवर करे छॾियो आहे ऐं असांजे मज़ेदार आलू बंद कबाब हाणे सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहिनि। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी हीअ रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाअल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।